अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ नाज़रीन तां सां ख़बर शामिल कंदा हलूं। मेयर खां जाथे ह्यूमन सोशल फाउंडेशन सिंध जे सदर ज़ुल्फ़िकार अली बुगियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एजाजी ह्यूमन सोशल फाउंडेशन सिंध जे सदर ज़ुल्फ़िकार अली बुगियो एजाज कंदे ॿुधायो आहे त मेयर थाणे जे SHO अमानुल्लाह चन्ना पारां बद इख़लाक़ीअ सां पेश आयो आहे। असीं IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां ज़ोर अपील था कयूं त मामले जो नोटिस वठी SHO अमानुल्लाह चन्ना खे मुंतक़िल करे कानून जे कटघरे में आंदो वञे ऐं हुन खां जांच कई वञे। जॾहिं त असां सां बद इख़लाक़ी सां पेश अचे थो, हू ॿियनि सां कहिड़ो पेश ईंदो हो, हुनखे फ़ौरन हटाए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सुभाणे एजाज जो दाइरो वधाईंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे फराज़ अहमद लाकीर, हक़सत न्यूज़, मेहर।